मुझे मुस्तफ़ा करीम फरमायो। मुझा दोस्त बुजुर्गो उन जो यो मतलब ना है त असां हज़रत अली साईं के सिर्फ़ अहमियत ॾींदा बेना साहबन के न, मुझे महबूब जो हर असहाबी शान वारो है। हाँ, मुझे मुस्तफ़ा जॾहिं पंहिंजे असहाबन जो शान बयान कयो, अल्लाह जे महबूब फरमायो अना मदीनतुल इल्म व अबू बकर असासुहा, अना मदीनतुल इल्म व उमर जुदरानुहा, अना मदीनतुल इल्म व उस्मान सकफुहा, अना मदीनतुल इल्म व अलियुम बाबुहा। हर सहाबी नबी जन्नती जन्नती। मुझे मुस्तफ़ा फरमाए मां इल्म जो शहर आहियां। अबू बकर उन जी बुनियाद, उमर उन जो दीवारूं आहिनि, उस्मान उन जी छत आहे, हैदर करार उन जो दरवाज़ो, हैदर करार उन जो दरवाज़ो आहे। जे सिद्दीक़ अकबर जो शान बयान कजे तो मुझा दोस्तों सिद्दीक़ जड़ो को सिद्दीक़ ना है। अफज़लुल बशर बादुल अंबिया सिद्दीक़ अकबर जी ज़ात आहे। एक मरतबा अल्लाह जा महबूब पंहिंजे हुजरे में वेठा हा, हज़रत सैयदा तैयबा ताहिरा अफ़ीफ़ा कायनात मरियम इस्लाम उम्मुल मुमिनीन अम्मा आयशा सिद्दीक़ा आई। हुजरे जो दरवाज़ो बंद हो, अची दरवाज़ो खटकाई। मुझे महबूब फरमायो मन बिल बाब, केरा दरवाजे थे? अर्ज की या रसूल अल्लाह आयशा। पर फरमाए मन आयशा। आयशा केरा? हालांकि अम्मा आयशा सिद्दीक़ा नबी पाक जी घर वारी, असां मोमिनन जी मां आहे। मैं उन फरमायो आयशा केरो? या रसूल अल्लाह बिनते अबा बकर, या रसूल अल्लाह अबू बकर जी धीअ। पाण फरमाई मन अबा बकर ने, अबू बकर केरा? जॾहिं महबूब ने इहो कलाम कयो, इहो मारको कयो, ईअं गुफ्तगू कई, अम्मा आयशा सिद्दीक़ा डिजी वई आहे। जल्दी जल्दी हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे बारगाह में आए आ। मुझा प्यारा दोस्तों अर्ज कर लगे बाबा जान अज मुझे महबूब ते का कैफे तारिया का हाल तारिया, जो अल्लाह जो महबूब मुखे भी न पियो सुञाणे, अवां के भी न पियो सुञाणे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ जल्दी जल्दी आयो आ। मुझा दोस्तों मुझे साईं जे हुजरे ते पहुचे सिद्दीक़ अकबर सलाम कयो वा त मदीने जे मीर अबू बकर जे सलाम जो जवाब दिनो आहे। महबूब सलाम जवाब नो। सिद्दीक़ अकबर अची वेठो, बाहूं वधे अर्ज की मुझा साईं थोड़ी देर पहिरीं अवां जी तबियत ते का कैफ़ियत तारी ही, का हाल तारी ही, जो मुझा मिठा तव्हां मूंखे बि कोन पे सुञातो, मुंहिंजी धीअ आयशा के भी कोन पे सुञातो। महबूब ख़ैर तो हो? मुझे मुस्तफ़ा करीम फरमाए अबू बकर मुंहिंजी ज़िंदगी में अहिड़ा भी लम्हात ईंदा आहिनि जो मां ज़मीन ते वेही बराए रास्त पंहिंजे रब सां कचारी कंदो आहियां। ज़मीन ते वेही मां पंहिंजे रब सां मारको कंदो आहियां। वो जॾहिं मुंहिंजो रब सां कलाम थींदो वा, अबू बकर तूं तो चवी मां आयशा के न सुञातो, मां तोखे न सुञातो। ऐ प्यारा अबू बकर जॾहिं मुंहिंजो अल्लाह सां कलाम थींदो वा, उन वक़्त में मां मुस्तफ़ा के पंहिंजी ज़ात जी भी ख़बर कान हूंदी आहे। तू तो चवी मूं तोखे न सुञातो, आयशा के न सुञातो। अबू बकर उन वक़्त में मां मुस्तफ़ा करीम के पंहिंजी ज़ात जी भी ख़बर न हूंदी आहे। सिद्दीक़ अकबर जॾहिं इहो मंज़र ॾिठो वा त मुंहिंजा दोस्तो झूमी चवण लॻो त मुंहिंजो पिरिया केॾो प्यारो, वल्लैल जे ज़ुल्फ़नि वारो मुंहिंजो नबिया केॾो प्यारो, वल्लैल जे ज़ुल्फ़नि वारो। सारा केर करे सघंदो, तोड़े जग सारो पियो लिखंदो, नाए शान खुटण वारो, वल्लैल जे ज़ुल्फ़नि वारो, नाए शान खुटण वारो, वदुहा जे चेहरे
वारो कम महशर में माओ प्यो न ईंदा हिक नेकी अखां मोह मोड़ींदा उन ॾींहुं कम अचण वारो वल्लैल जे ज़ुल्फ़न वारो उन ॾींहुं कम अचण वारो वदुहा जे चेहरे वारो पाण जहिड़ो तूं उनखे चमी पियो नूर करे तूं कोन मञी पियो जंहिंजा टुकर खाए जग सारो वल्लैल जे ज़ुल्फ़न वारो जंहिंजा टुकर खाए जग सारो वदुहा जे चेहरे वारो मुझे सिद्दीक़ अकबर मुझे मुस्तफ़ा करीम के जॾहिं मुंहिंजा दोस्तो इहो गुफ़्तगू कंदे ॾिठई ख़ुशीअ में झूमे न पियो मुंहिंजा महबूब बि उठी वेठा हज़रत अबू बकर सिद्दीक़ के मदीने वारे मीर भाकर पातो आ पोइ भाकर पाए मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो अबू बकर मुंहिंजे सीने में जेके बि उलूम हा उहे सभई इल्म मां तुंहिंजे सीने में पलटाए छॾिया आहिनि अबू बकर इन अलम नशरह लक वारे सीने में जेके भी उलूम हा उहे सब मां तुझे सीने में पलटाए छॾ सब तोखे ॾेई छॾ अर्ज़ की सोना तुझी कर्म नवाज़ी मुझे मुस्तफ़ा वरी साथ साथ इहो भी फरमाए त अबू बकर कॾहिं इहो न सोचजां तो मूंखे नबीन जे सरदार जो इल्म मिलियो आहे हाणे मां ॾिसां रसूलुल्लाह जी हक़ीक़त छा आहे या अबा बकर लम यारिफनी हकीकत गैर रब्बी औ कमा काल अलैहि सलातो सलाम मुझे मुस्तफ़ा फरमाया अबू बकर मुके पैदा करण वारे रब जो कसम आ मां मुस्तफ़ा जी हकीकत के अल्लाह का सवा ॿियो को भी न समझी सघंदो त मां मुस्तफ़ा छा आहियां मुंहिंजा दोस्त जे महबूब जी हकीकत के सिद्दीक़ अकबर न समझी सके जिब्रील अमीन मलाइकन जो सरदार आ फरिश्तन जो अगवान आ पर मेराज जी रात मुझे मुस्तफ़ा जरे जन्नती लिबास पातो हाँ जन्नती कपड़ा पाता अगे ही हसीन हा अगे ही बा जमालो बा कमाल हा अगे ही बेमिसलो बेमिसाल हा वरी जो मुझे मुस्तफ़ा जन्नती लिबास पातो तो अल्लाह जे हबीब जे हुस्न में अञा भी इजाफो थी मलाइका हैरान हा मुझे मुस्तफ़ा जिब्रील का पुछो जिब्रील तो भी हसीन ॾिठा आहिनि कई ख़ूबसूरतों ॾिठा आहिनि भला ॿुधा मां मुस्तफ़ा जहिड़ो तोखे को नज़र आयो मां मुस्तफ़ा जहिड़ो को तो ॾिठो आशिक जवाब ॾिनो त जिब्रील ॼण हीअं पे चयो त मेराज में जिब्रील से कहने लगे शाहे उमम तूने तो देखे हैं जहां बतलाओ तो सही कैसे है हम रूहुल अमी बोले ऐ महजबी तेरी कसम आफाक हाँ गर्दीद अम महरे बुताबुर जीद अम बिस्यार खूबा दीद अम लेकिन तो चीज़े दी गरे हुन तर्जुमो कयो हुन मुझे मुस्तफ़ा जो शान बयान कयो फारसी में वरी पांजे सिंध जे हिकड़े आशिक उन जो सिंधी में तर्जुमो कयो सही आफ्ताब शाह जी फरमाइश भी आ सुभान अल्लाह चओ तो ॿुधाईंदो हलां ॼण त जिब्रील हीअं पे चयो सूंह सब तो ते ख़त्म तुंहिंजो कसम कौन तो जहिड़ो ॾिठम तुंहिंजो कसम सूंह सब तो ते ख़त्म तुंहिंजो कसम कौन तो जहिड़ो ॾिठम तुंहिंजो कसम हिक झलक तुंहिंजी
लखन जा होसन्या एक झलक तुझी लखन जा होसन्या आलमन विसरियो इल्म तुझी